अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियोस मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पाप नंगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो, छा थियण वारो आहे या कहिड़ा कहिड़ा सीन तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा पाप नंगर ड्रामे में। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल पहिरियों चकर नवां आहियो त महिरबानी करे हिन चैनल खे वधि में सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, जीअं तव्हांखे हर रोज़ु वीडियो ॾिसण लाइ मिलनि। तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों पाप नंगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिसंदो त रईस बालाज ख़ान राबेल खे अगवा करे पंहिंजे क़ैद खाने में बंदि कंदो। जी हा दोस्तों, क़ैद खाने में बंदि कंदो छाजे करे त रईस बालाज ख़ान हुन सां शादी करणु चाहे पियो ऐं राबेल जेको आहे हुनखे पसंदि न पई करे राबेल रईस बालाज ख़ान खे, ऐं हुन खां नफ़रत करे पई ऐं रईस बालाज ख़ान हुन सां प्यारु करे पियो। इन जे करे जेको आहे त क़ैद खाने में बंदि कंदो। ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेरल ऐं मल्हार ऐं ॿिए पासे खां मंठार, इन्हनि जी दुश्मनी बालाज ख़ान वारनि जी शुरू थी चुकी आहे। ऐं अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदव त वरी शेरल ऐं मल्हार जेको आहे हमिलो कंदा क़ैद खाने ते, जंहिंमें रोशन खे आज़ादु करण में नाकाम थी वेंदा। ऐं जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोस्तों उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो।